नवाबशाह में मुख्तलिफ सियासी समाजी धुरिन शागिर्द शायान शाह जे वारसन खे इंसाफ ॾियण लाइ एहतजाज कयो। जसाफ अॻवान सईद नासिर शाह, सरफराज मेमण, सिंधु नवाज़ घांगरो, हमज़ अली चांडे, इकबाल जमाली ॿिनि जी अॻवानी में प्रेस क्लब 12 अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइम कई। हिन मौक़े ते अॻवाननि चयो त 26 ॾींहं अॻु पॉइंट बस हेठां अची फोत थियल शागिर्द शायान शाह वारे वाक़िए ते मेहरान यूनिवर्सिटी जे VC अञा ताईं को एक्शन नाहे कयो। हुननि चयो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि खां ॻरी फीस वठे थी पर संदनि तहफ़ुज़ लाइ को इंतज़ाम नाहे। अॻवाननि चयो त शागिर्द जी फोत थियण जो 5 केस आहे पर सिंध सरकार यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ को क़दम नाहे कयो। हुननि चयो त शायान शाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। अॻवाननि चेतावनी ॾिनो त जीअं ई मेहरान यूनिवर्सिटी खुलंदी हू मेन गेट आॾो एहतिजाजी धरणो हणंदा। हू सम्झनि था त असां छुट्टियूं थी वियूं आहिनि त असांजो जेको आहे केस इहो दॿिजी वेंदो, पर इहा VC खे ग़लतफ़हमी आहे त असां इहो केस दॿाए छॾींदासीं। छो जो असांजा शागिर्द जेका इदारे जे अंदरि पढ़नि था, अगरि उन जी तहफ़ुज़ न खणंदा, उन जी ज़िम्मेदारी न खणंदा त असां सिंध जा माण्हू जेको आहे हाणे ख़ामोश न रहंदासीं। जेके कातिल आहिनि उन्हनि खे जेको आहे सो हू तहफ़ुज़ फराहम करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी चौकीदारी पिया कनि। मां हुकूमत का, इंसानी हक़नि जे आला इदारनि का, आर्मी चीफ का, चीफ जस्टिस का इहो मुतालबो थी कयां त शायान शाह जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। तइलीमी इदारनि खे हथ वठी थाणनि ऐं जेलनि जो ॾेख ॾिनो पियो हुजे ऐं सिंध जे तइलीमी इदारनि में अनारकी पैदा करे सिंध जे माण्हुनि खे तइलीम खां महरूम रखण जी हिकिड़ी कोशिशि, हिकिड़ी साज़िश आहे। कुझु ॾींहं पहिरियां मेहरान यूनिवर्सिटी जो शागिर्द सैयद शायान शाह पॉइंट मां लही रहियो हो। उन जे ड्राइवर जी नाअहली सबबु उन जो एक्सीडेंट थी पियो ऐं उहो फोत थी वियो। असां इहो मुतालबो कयूं था त तालीमी इदारनि जे अंदरि जेके शागिर्दनि सां नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि ऐं शागिर्दनि खे जेको हिरासा कयो वञे इहो जल्द खां जल्द ख़तमु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।